तो केड़ी तकलीफा मोहतरमा? हकीम साहब केड़ी ता की तकलीफ बुधाया मां फेसबुक ते फ्रेंड वधी विया हने अजीब ऐं गरीब मैसेज पिया मोकिलन मां त सफ़ा मोगी थी वई आया सफ़ा सोगी थी वई आया एड़ो नुस्खो जो इन्हनि भागन मां निजात मिली वनी। मोहतरमा मां हकीम आया मोजो नालो दिलबर आहे इन्हीअ जो इलाज फ्रेंचाइज ते मिलंदो मूं वटि ताक़त जूं दवाऊं आहिनि ऐं औलाद थियण जो शर्तिया इलाज आहे। तव्हां शर्तूं बि रखंदा आहियो छा जो ज़रे ज़रे शर्तुनि जी ॻाल्हि पिया कयो? बाबा ही वॾो शर्ती हकीम आहे हिंजा वॾड़ा वॾड़ियूं सभु शर्ती हुआ। ला हौल वला कुवत तो बि ॾेडर वांगुरु विच ते टपो ॾिनो अड़े पंहिंजी हैसियत में रह अञा हकीम कोन थियो ई वरी हकीम सां थो ॻाल्हाई। हकीम साहब तव्हां हरूबल जो नाराज़ था थियो तव्हां जूं मायुनि खे ॾिसी ॿुधाईंदो हुयूं त ही माई घणा ॿार ॼणींदी ऐं मुस्त सां घणा ॾींहं ख़ुशि रहंदी ऐं केतिरा ॾींहं मुस्त सां गेलारो कंदी। मोहतरमा तव्हां हिन ॾे ध्यानु न ॾियो। मां इन्हे धोबी जे कुते ॾे छो ध्यानु ॾींदसि मां का जहिड़ी तेड़ी छोकिरी आहियां छा? माण्हू मूं ॾे ध्यानु ॾींदा आहिनि मुंहिंजो त मोबाइल में ध्यानु हूंदो आहे सम्झई हकीम साहब? मां सम्झी वियो आहियां इनखे सोनी शे मुंहिंजो मतिलबु आहे सन बि शइ उनखे सम्झ में कोन ईंदी आहे ईअं न हकीम साहब? जहिड़ो न ॻाल्हाई थो ज़बान खणी कैंची कटे छॾे। हकीम साहब ज़बान सां कैंची बि कटींदा आहियो छा? हकीम साहब ज़बान सां 11,000 वारी तार बि कटे छॾींदो आहे। मोहतरमा हिन जी भौंक बंदि कान थींदी तव्हां ॿुधायो कहिड़ो इलाज कराईंदव? हकीम साहब एड़ो नुस्खो जो मां 9 ॿार ॼणिया। 9 ॿार? ही त कुकर खाई कम चढ़ी वियो। तुंहिंजो वात छो पटी वियो आहे 9 या 10 ॿार हीअ ॼणींदी न तो शैतान खे छो अचे सिर जी लॻी आहे। हकीम साहब तुंहिंजा हे कुटियल खाका खाइणा पवंदा छा? मोहतरमा तुंहिंजे मुड़ुस ऐं तोखे नौकर रखणो पवंदो ऐं हा घर खां ॿाहिरि निकिरणो कोन पवंदो आहे। 9 ॿार वारो नुस्खो ॾींहं राति 9 दफ़ा खाइणो पवंदो आहे। राति जो घणा वज़न खाइणा पवंदा ॾींहं जो घणा वज़न खाइणा पवंदा? मोहतरमा राति जो 5 वक़्त ऐं ॾींहं जो 4। पोइ बेराई पार। हकीम साहब किरी करणी पवंदी जा हर शइ जी टेस्ट कयां पई? तर वारी शइ न खाओ। तर वारी शयूं कोन खाईंदसि बाक़ी ॿाहिरां घुराए शयुनि खे बूसटड़ो त ॾिया न। मोहतरमा ई आहे कुस्तो फौलाद जैसा थींदो तोखे औलाद खाई पंहिंजा कमकार वञी कर सोला कंदो मोला तोखे औलाद थी वेंदो। हकीम साहब भला पैसा घणा थींदा? मोहतरमा पैसा तोखां कहिड़ा वठां बसि तव्हां हिकिड़ो कमु कयो पंहिंजो वट सट वारो नंबर ॾियो ऐं मोबाइल जो नंबर ॾियो मां तव्हांजी रहनुमाई कंदो रहंदुसि। पंहिंजो खोलियो वात नथी चवां व्हाट्सएप नंबर थी चवां। वात न पट मोबाइल कढ वात पटा छा थियो अथई? मोहतरमा ॾियो भला तव्हां पंहिंजो नंबर। वठो मुंहिंजो नंबर चङो मां हाणे हलां थी बाय बाय खुदा हाफिज़। खुदा हाफिज़ खुदा हाफिज़ खुदा हाफिज़ खुदा खुदा बात ही टपी वई तू अञा खुदा हाफिज़ अहिड़ो चंपो हाणे विच में ज़रूर ॻाल्हाइजे। उथी मां चवे तो उथी हकी में बंद कर पंहिंजी इहो दवा खानो किलो खन पटुए ये पल्लियूं निभागा। अरे खुदा जी का मार भाई तो मुझे खुशियों मिट्टी में मिलाए छड़ियूं हाणे जगरे मां तो के छड़िया अज मां तो के छड़िया तो तू मुझे पीती लगी। पुट पेरा बुधा थियो जाए। अरे छा थियो वरी पुछी तो छा थियो? अरे निभागा तू मारे बाबे के अलाए केड़ी
किन्नी दवा ॾिनई अलाह कहिड़ो वज़न ॾसीस जो मुआरो पी मरी वियो। अरे खेरा मुड़स मो वज़न जी ख़बर त पई।